वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अदालत पहुची वियो। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट केस जी ॿुधणी करे रही आहे। शरीक जवाबदारनि जी बि हाज़िरी मुकमल। हमज़ा शहबाज जे वकील हिकु ॾींहुं हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। हमज़ा शहबाज जे वकील अमजद परवेज़ एडवोकेट अदालत खे ॿुधायो त हमज़ा शहबाज खे जेल जी तकलीफ़ आहे। अमरीका पीटीआई चेयरमैन इमरान खान जा इल्ज़ाम हिकु भेरो ॿीहर रद्द करे छॾिया। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम चयो आहे त साज़िश नज़रिया बदकिस्मती आहिनि। उन्हनि में का सदाकत नाहे। अमरीका आज़ाद, खुशहाल ऐं मज़बूत पाकिस्तान ॾिसणु चाहे थो। मामूल जी सिफ़ारती मुलाक़ातनि में इशूज़ ते कॾहिं इतफ़ाक़ थींदो आहे त कॾहिं नाहे। अमरीकी सफ़ीर मूजिबि तवानाई जी वधंदड़ ज़रूरतनि जी पूराई लाइ पाकिस्तान सां सहकार कयो वेंदो। मौसमियाती तब्दीली वक़्त जो अहम मसइलो बणिजी वियो आहे। हू उन ते कमु करे रहिया आहिनि। इलाइक़ाई सलामती पाकिस्तान ऐं संदसि पाड़ेसरी मुल्कनि लाइ अहम मसइलो आहे। पाकिस्तान खे बैनुल अक़वामी वापारी तरीक़े खे तब्दील करण ते सोचणो पवंदो। डॉलर जी भेट में रुपयो वधीक सघारो थियण लॻो। इंटरबैंक में डॉलर जी क़ीमत में ₹1.50 जी घटिताई अची वई। डॉलर ₹227.75 जो थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऑडियो लीक्स मामले ते वफ़ाक़ी काबीना जो हंगामी इजलास अॼु तलब करे वरितो। ज़रियनि मूजिबि इजलास में ऑडियो लीक जे मामले ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में क़ौमी सलामती वारी कमेटी जे फ़ैसिलनि जी तौसीक़ कई वेंदी। अमरीकी रियासत फ्लोरिडा में सामूंडी तूफ़ान अयान तबाही मचाए छॾी। 7 माण्हू फोत, 25 लख माण्हू बिजली खां महरूम। सदर जो बाइडन जो चवणु आहे त अयान तारीख़ जो सभ खां ख़तरनाक तूफ़ान बणिजी सघे थो। वॾे पैमाने ते जानी नुक़सान जो ख़दशो आहे। ईरान में पुलिस जी हिरासत में 22 वरे जी नारी महसमा अमीनी जी मौत ख़िलाफ़ एहतजाज जारी। 12 ॾींहं बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरनि दौरान पुलिस सां चक्रियुनि में केतिरा ई माण्हू मारिजी चुका। सवें गिरफ़्तारियूं ईरानी मुज़ाहिरनि सां ॿधी जे इज़हार लाइ ॿियनि मुल्कनि में बि मुज़ाहिरा। रूस नॉर्ड स्ट्रीम गैस लाइन धमाके खे रियासती दहशतगर्दी करार ॾेई छॾियो। सदर प्यूटन जो तुर्क मंसब रजब तैयब एर्दोगान सां टेलीफोन राब्तो। समुंड अंदर पाइपलाइन्स में लीकेज ते ख़्यालनि जी ॾिवण। अमरीकी सेनेट यूक्रेन लाइ $12 अरब जी नई इमदाद जी मंज़ूरी ॾेई छॾी। यूक्रेनी फ़ौज लाइ हथियारनि, पघारुनि ऐं सामान जी पहुच लाइ $3 अरब बि इमदाद में शामिल। सदर जो बाइडन जो चवणु आहे त अमरीका यूक्रेन ते रूसी दवाउनि खे क़बूल न कंदो। रूस जी क़यादत में यूक्रेन में रेफरेंडम कॾहिं बि तस्लीम न कयो वेंदो। पाकिस्तान ऐं इंग्लैंड में 6हीं T20 इंटरनेशनल मैच अॼु क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में खेॾी वेंदी। मैच पाकिस्तानी वक़्त मूजिबि शाम 7:30 वॻे शुरू थींदी।